हैदराबाद में गार्डन ते फ्रूट, भाजियूं, रांदीका ऐं ॿियूं शयूं विकिरो करे पेट गुज़र कंदड़ ग़रीब पोहरियत औरतुनि जूं कारोबारी सलाहियतूं वधाइण ऐं संदुनि माली मदद करण लाइ ट्रेनिंग वर्कशॉप मुनक़द कयो वियो। समाजी तंज़ीम SPO पारां मक़ामी होटल में मुनक़द कयल ट्रेनिंग वर्कशॉप में हैदराबाद, टंडू मोहम्मद खान ऐं भरपासे जी बागड़ी बिरादरी जी पोहरियत औरतुनि शिरकत कई। असीं हलायूं था गाॾो, उन में ॾाढ़ू थियो, केलो थियो, मौसमी थी, नारंगी थी ऐं ॾाढ़ू थियो, उहो असीं खपायूं था। फेरी ते आयूं, केॾी महिल 1000 मिली वञे, केॾी महिल 500 मिली वञे। जे मंडी मां सही रेट मिलियो वञे त पोइ कमाए वञूं, या न त घरां ॾेई वेही वञूं। मज़ूरी मिले कोन थी एतिरी, अयाल माण्हू घणा आहिनि खाइण वारा, त हिते वरी आया आहियूं त वरी कुझु मदद कंदा त कुझु वधी वेंदासीं। फ़ाइदे वारी ॻाल्हि चवनि पिया त तॾहिं त सम्झो पियासीं। कुझु ॿ रुपया बचा इहो करियो त हुनमें वरी पोयां वरी कम अचनि। ठाणे लेवल ते एग्जाम्पल्स कोट करे सेखारण जी मां कोशिशि कई आहे इन्हनि खे कारोबार कीअं कजे, मार्केटिंग छा आहे, पंहिंजी मार्केटिंग खे कीअं बहितर कजे, जेको एंटरप्रेन्योरियल स्किल्स आहिनि, जेका हिकिड़ो कारोबार कंदड़ शख़्स आहे हुन में कहिड़ी कहिड़ी सलाहियतूं हुजणु घुरिजे। समाजी अॻुवाणनि जो चवणु आहे त बागड़ी बिरादरी जी ग़रीब पोहरियत औरतुनि खे गाॾा ऐं ॿियो सामान वठी ॾियण समेत कारोबार लाइ माली मदद करण सां गॾु खेनि संदुनि नंढे कारोबार खे वधीक अॻियां वधाइण लाइ अहम ॼाण फ़राहम कई वई आहे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।